ओम शांति। अॼु वाक्य निश्चय रूपी आसन ते अचल स्थिति 75 जा वाक्य सभी पंहिंजे खे निश्चय रूपी आसन ते स्थित अनुभव कंदा आहियो। निश्चय जो आसन कॾहिं हिलाईंदो त न आहे, हिलदो त न आहे। सही ॻाल्हि चवनि था, निश्चय जो आसन कॾहिं हिलदो त न आहे। कहिड़े भी प्रकार की परिस्थिति या प्रकृति या कोई व्यक्ति निश्चय के आसन की केतिरो भी हिलाइण जो प्रयत्न करे, लेकिन वह हिली न सके, वह हिलाए न सके। बाबा चवनि था असांखे कि कहिड़े भी प्रकार जी परिस्थिति प्रकृति कोई व्यक्ति निश्चय जे आसन के केतिरो भी हिलाइण जो प्रयत्न करे, लेकिन वह हिलाए न सके। ईअं अचल अडोल अहिड़ो आसन आहे, अहिड़ो अचल अडोल आसन आहे। बाबा कृष्ण भजन निश्चय की बाप ही असांजो बाप भी आहे, टीचर भी आहे, सतगुरु भी आहे। ये निश्चय जॾहिं हूंदो तॾहिं त असां ज्ञान में अॻियां हली सघंदासीं न। निश्चय जे आसन में सदा अचल रहण वारा निश्चय बुद्धि विजयंती ॻायल आहे। बाबा चवनि था त अचल रहण जी निशानी कहिड़ी आहे? अगरि असांजो निश्चय पक्को आहे ऐं असां कॾहिं हिलदा न आहियूं पंहिंजे निश्चय सां, त हुनजी निशानी छा आहे? हुनजो हर संकल्प बोल कर्म में सदा विजयी हूंदा। अहिड़ा विजयी रतन स्वयं खे अनुभव कंदा आहियो। बाबा पुछनि था कहिड़ी भी ॻाल्हि में हिलण वारा त न आहियो न, जो सम्झदा आहिनि कॾहिं की ॻाल्हि में हलचल मची सघंदी आहे या कोई प्रकार जो संकल्प उत्पन्न थी सघंदो आहे। अहिड़ा पुरुषार्थी हथ उठायो। बाबा चवनि था अगरि असांखे लॻे थो कि हा ये ॻाल्हि जे कारण मुंहिंजो निश्चय डगमग थी सघंदो आहे, त अहिड़ा पुरुषार्थी हथ उठायो। अहिड़ा कोई आहिनि जो सम्झदा आहिनि कि हा थी सघंदा आहियूं, असां डगमग थी सघंदा आहियूं। अगरि हथ न उठाईंदव त पेपर ॾाढो कड़ो अचण वारो। बाबा चवनि था अगरि असां हथ उठाईंदासीं कि बाबा असां निश्चय बुद्धि आहियूं, त बाबा पेपर भी वठंदा आहिनि कि केतिरो निश्चय बुद्धि आयो। अगरि बाबा चवनि था हथ न, बाबा पुछे न अगरि जंहिंखे निश्चय घटि आहे त उहो हथ उठाए। बाबा चवनि था अगरि हथ न उठाईंदव त पेपर ॾाढो कड़ो अचणो, पोइ छा कंदव? कोई भी मुश्किल पेपर अचे हुनमें सभी पास थियण वारा, हुनमें सभी पास थियण वारा आहियो, त पेपर जी डेट अनाउंस करो। बाबा पुछनि था कि अगरि निश्चय बुद्धि आहियो, सभी पास थियण वारा आहियो, त पेपर जी डेट अनाउंस करो। सभी ईअं तयार आहियो। पोइ हुन समय त न चईंदव न कि ये ॻाल्हि त सम्झी न हुई, सोची न हुई, ये त नई ॻाल्हि थी वई। निश्चय जी परीक्षा आहे कि जिन ॻाल्हियुनि खे असां असंभव सम्झदा आहियूं न, वो असंभव जे रूप में पेपर ठही करे ईंदियूं। असां कॾहिं सपने में भी न सोचियो कि ईअं थींदो, त उहो ॻाल्हियूं साम्हूं अची वेंदियूं, पेपर ठही अची वेंदियूं। पोइ अगरि असां हुन ॻाल्हि में बाबा खे भुलिजियासीं, बाबा ते छॾे छॾियो, थोरो भी हलचल में अची वियासीं हाणे छा थींदो, कीअं थींदो। अगरि असां बाबा त चए थी न कि चईंदे न कि हा बाबा तो सर्व संबंध निभाए, पोइ चईंदा न तोसां विया खाया पिया, सब प्रकार जा पेपर हूंदा, लौकिक अलौकिक। सेंटर वारी दीदियूं ब्राह्मण परिवार भी असांजो पेपर वठी सघंदा आहिनि। पोइ उन समय असांखे बसि बाबा खे न छॾिणो ऐं हुननि जे लाइ भी बुरो न सोचणो।
बाबा खे भी न छॾणो आहे, ये भी सोचणो आहे कि वो आत्मायूं भी माया अर्थात विकार बुराइन जे वश थी वयूं जो अहिड़ो कम थी करनि। छो कि बाबा चईंदा न राजधानी ठाहिणी आहे। ॾिसो अगरि असां इहा हिन में हा करे वठंदासीं न, हा बाबा मां निश्चय बुद्धि आत्मा आहियां, कि तव्हां ही मुंहिंजा बाप आहियो, तव्हां ही ये ज्ञान था ॿुधायो, तव्हां ही स्वर्ग जी स्थापना था करो, मां ही मां सत्युग में वञी करे ऊच पद पाइण जे लायक आहियां। खुद में भी निश्चय अगरि असांजो हूंदो त ॾिसो अगरि ऊच पद पाईंदा त तव्हांजा दासी प्रजा भी ठाहिणी आहे न। पोइ दासी केरु ठाहींदो? जो बाबा जी श्रीमत जे विपरीत कम कंदो आहे। घर में ब्राह्मण परिवार में हूंदे हुए भी जो माण्हू बाबा जी श्रीमत जे विपरीत कम करे तो वो हुते वञी करे दासी ठहींदो न। त अहिड़ा माण्हू जो तव्हांजो पेपर वठंदा, मतिलबु तव्हांजे लाइ उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा, चईंदा, तव्हांखे तव्हां सम्झो था सेंटर में भी रहंदा हुजो, तव्हांखे सेंटर मां भी कढी छॾंदा न। ये भी थी सघंदो आहे कोई ॻाल्हि तव्हांजे लाइ उल्टी सुल्टी फैलाए करे कि अहिड़ी आहे, पोइ तव्हांखे एॾी शक्ति आहे कि तव्हां बिना सेंटर वञी घर गृहस्थी में रही करे भी बाबा जो ज्ञान में अॻियां वधो। कि व्यर्थ संकल्प ईंदा कि अरे ये तो बाबा जी घर में रहंदे ईअं था करनि, त भले तव्हांखे बाबा जे मथां निश्चय हूंदो, लेकिन जेका व्यर्थ संकल्प हूंदा आहिनि न, बाबा ईअं था करनि न, असांखे हुननि जे लाइ भी जो माण्हू ईअं कंदो आहे न उल्टो सुल्टो बाबा जे विपरीत श्रीमत जे विपरीत कोई कम, त असां हेॾी वॾी तव्हांजी उल्टी सुल्टी तव्हांजे लाइ ॻाल्हियूं थो फैलाए, लेकिन तव्हांखे हुन समय एतिरी सम्झ हुजणी खपे कि ये त माया है, बाबा त न चईंदा आहिनि हीअं करो। त तव्हांखे ॿियो ई हुननि जे मथां रहम अचे, भले उहो तव्हांखे सेंटर न अचनि ॾियनि, लेकिन तव्हां घर गृहस्थी में रही करे बाबा खे यादि करे पवित्र रही धारणा स्वरूप पंहिंजो जीवन बितायो ऐं सेवा भी कंदा रहो। भई जेको बाबा खे यादि कंदो पवित्र रहंदो उहो आपे ई हुनखां सेवा थींदी ऑटोमेटिकली, हीअं न थींदी, हुनखां थींदी ई सही। भई बाबा खे यादि था करूं पवित्र रहूं था, त यही त बाबा खे खपे मुख्य। भले तव्हां वाचो सेवा नथा करे सघो, सेंटर ते कर्मणा नथा करे सघो, लेकिन घर गृहस्थी में रही करे तव्हां बाबा जी हर श्रीमत के पालन करो था, रोज हर नियम के पालन करो था, त ये भी सेवा आहे, इन द्वारा भी ॾाढी सेवा थी वेंदी आहे। त अहिड़ा निश्चय बुद्धि ही पास विद ऑनर्स थींदा। त बाबा चवंदा ॾिसो अगरि तव्हां अॼु बाबा खे चईंदा हा बाबा मां निश्चय बुद्धि आत्मा आहियां, त निश्चय जी परीक्षा आहे, निश्चय जी परीक्षा आहे कि जंहिं ॻाल्हियुनि खे तव्हां असंभव सम्झंदा आहियो उहा असंभव जे रूप में पेपर ठही ईंदी, पोइ भी अचल रहंदव, पोइ भी रोज अमृत वेलो कंदव, मुरली ॿुधंदव, नई उमंग उत्साह सां जीअं सेंटर ते ॿुधंदा हुयो। निश्चय बुद्धि थियण जी मुख्य 4 ॻाल्हियूं आहिनि। निश्चय बुद्धि थियण जी मुख्य 4 ॻाल्हियूं आहिनि, चारों में परसेंटेज फुल खपे। उहे 4 ॻाल्हियूं ॼाणदा आहियो, उन्हनि ते हलदा भी आहियो। बाबा चवनि था उहे 4 ॻाल्हियूं ॼाणदा भी आहियो, हलदा भी आहियो। पहिरीं ॻाल्हि आहे बाप में निश्चय, जीअं आहियां जंहिं स्वरूप पे पाठ वॼाइनि था उनखे ओड़ो ई ॼाणणो मञणु। निश्चय कंहिंमें हुजणो खपे, हिकु त बाप में कि बाबा जहिड़ा आहिनि ओड़े रूप में बाबा खे पहचाने ॼाणे ऐं उन्हनि जी हर ॻाल्हि मञी करे हलणु। बाप द्वारा प्राप्त हुई नॉलेज के अनुभव द्वारा स्पष्ट ॼाणण ऐं मञणु, ॿियो निश्चय नॉलेज।
स्वयं में भी जो आयो जीअं आयो अर्थात पंहिंजे अलौकिक जन्म जे श्रेष्ठ जीवन खे वह उच्च ब्राह्मणन जे जीवन खे पंहिंजे श्रेष्ठ पाठ खे हिक त बाबा जीअं जो आहे उनखे पहचानण, ॿियो नॉलेज खे, ॿियो हिन में भी तव्हां जो आयो जीअं आयो पंहिंजे हिन जन्म में भी तव्हांजो जो पाठ आहे पंहिंजी श्रेष्ठ स्थिति स्थान जो जहिड़ो महत्व बाबा चवनि था जहिड़ो महत्व आहे ओड़ो स्वयं खे महत्व ॼाणे, स्वयं जो महत्व ॼाणे मञण ऐं हुन प्रमाण हलण। स्वयं खे भी तव्हां जो आयो जहिड़ा आयो जाते भी आयो कहिड़ी भी सेवा में आयो कहिड़ी भी स्थिति आहे तव्हांजी हुनजे महत्व खे ॼाणो ऐं हुन प्रमाण हलण। चलो तव्हांखे ॿियो कुझु नथा सम्झी, तव्हां में एतिरी बुद्धि त आहे कि तव्हां बाबा खे पहचानियो, तव्हां में एतिरी बुद्धि त आहे। वर्त ये स्वयं में निश्चय, स्वयं में निश्चय जे लाइ बाबा छा था चवनि कि स्वयं में भी जो आया जीअं आया अर्थात पंहिंजे अलौकिक जन्म जे श्रेष्ठ जीवन खे वह उच्च ब्राह्मणन जे जीवन खे पंहिंजे श्रेष्ठ पाठ खे पंहिंजी श्रेष्ठ स्थिति व स्थान जो जहिड़ो महत्व आहे ओड़ो स्वयं खे महत्व, स्वयं जो महत्व ॼाणे मञी करे हुन प्रमाण हलो था भई। त सेंटर ते आयो, घर में आयो, त हीअं त न कि तव्हां सोचो था अरे मां त घर गृहस्थी में रहंदी आहियां, मां कीअं एॾो पुरुषार्थ करां। न, तव्हां घर गृहस्थी में भी आयो त भी तव्हांखे खुद जे मथां निश्चय हुजणो खपे कि मां बाबा जो ॿार आहियां ऐं मां भी जीअं बाबा चवनि था जहिड़े समय हुन अनुसार मां ॾाढो सुठो पुरुषार्थ करां थी। वर्तमान चौथो निश्चय कहिड़ो आहे कि वर्तमान श्रेष्ठ पुरुषोत्तम कल्याणकारी चढ़ती कला जे समय खे ॼाणण ऐं ॼाणे करे हर कदम उठाइण। इन चइनि ॻाल्हियुनि जो पूरा निश्चय प्रैक्टिकल लाइफ में अगर आए, समय जो भी निश्चय हुजणो खपे कि हाँ समय कहिड़ो थो हले, विश्व परिवर्तन संगम युग जो समय थो हले, त ये समय जे प्रति भी निश्चय हुजणो खपे कि हा बरोबर हाणे सृष्टि परिवर्तन थियण वारी आहे, ये कल्याणकारी युग आहे, ये चढ़ती कला जो समय आहे, उन अनुसार हर कर्म करणु। ये चारे निश्चय पूर्ण रीति सां लाइफ में हुजण खपनि। इनखे चइबो आहे निश्चय बुद्धि विजयंती। बाबा चवनि था तॾहिं असां विजय प्राप्त करे सघंदा। न त कंहिंखे न स्वयं में निश्चय न हूंदो आहे, बाप में न हूंदो आहे, नॉलेज में न हूंदो आहे, समय में न हूंदो आहे, सोचदा आहिनि अरे न त ॾाढो समय पियो आहे, अलाए आहे भी या न आहे। चइनि ॻाल्हियुनि में परसेंटेज भी खपे न, निश्चय आहे सिर्फ़ हिन ॻाल्हि में भी ख़ुशि न थियणो आहे, लेकिन केतिरो परसेंटेज आहे, छा परसेंटेज भी ऊंची आहे। अगर परसेंटेज हिक ॻाल्हि में भी घटि आहे त निश्चय जो आसन कोई भी समय अथवा कोई नंढी परिस्थिति भी डगमग करे सकती है। बाबा चवनि था कि अगर थोड़ो सो भी परसेंटेज में हेठि मथे हूंदो न, अगर परसेंटेज में आहे त अगर परसेंटेज हिक ॻाल्हि में भी घटि आहे त निश्चय जो आसन कोई भी समय कोई भी नंढी परिस्थिति ईंदी न त डगमग थी सघंदी। इन करे परसेंटेज खे चेक करो, छो जी हाणे संपन्न थियण जो समय समीप थो अचे। तो बाबा की घड़ी घड़ी चवनि था कि समय समीप थो अचे, पंहिंजी कमियुनि खे चेक करो,
पंहिंजो संकल्प बोल कर्म हर समय सफल थियनि था नथा थियनि चेक करो। छो जी बाबा चई न हाणे संडे जी मुरली में कि जेतिरो तो शुद्ध संकल्प कंदा आहिनि इहो जमा थींदो। तो भक्ति मार्ग में ये तुंहिंजी मूर्तियुनि द्वारा आत्माउनि खे मिलंदा। नंढी सी कमी समय ते ॾाढो धोखो ॾेई सघंदी आहे, ॾाढो नुक़सान करे सघंदी आहे असांखे। नंढी सी कमी समय ते ॾाढो नुक़सान करे सघंदी आहे। छो जी जेतिरो जेतिरो अति स्वच्छ सुठो प्रदान थींदा वेंदासीं न, अति स्वच्छ स्टेज ते अॼु जो नंढी सी कमी लगदी आहे वो साधारण दाग अनुभव थींदो आहे, वो ॾाढो वॾो ॾेखारण में ॾींदो आहे। वैसे त स्टेज जी जॾहिं तयारी करो, लेकिन जॾहिं स्टेज तयार थी वेंदो आहे त नंढी सी कमी बि स्वच्छ स्टेज हुजे त जो अॼु असांखे नंढी साधारण लॻे थी उहा असांखे ॾाढी वॾी बि नज़र अचे थी। जैसे कपिड़े में भी नंढो सो होल हूंदो आहे, जैसे सोचो भई नंढो सो ई त आहे, लेकिन उहा हिकु नंढो सो होल पूरे कपिड़े खे फाड़े सघंदो आहे। हिन करे हाणे खां एॾी सूक्ष्म चेकिंग करो और कमी खे संपन्न करण जो तीव्र पुरुषार्थ करो। दिन प्रतिदिन जेतिरो श्रेष्ठ ठहींदा वेंदा न ओतिरो विश्व जी हर आत्मा जी निगाहनि में असां प्रसिद्ध थींदा वेंदासीं, ओतिरो विश्व जी हर आत्मा जी निगाहनि में तव्हां प्रसिद्ध थींदा वेंदा। ॾिसो अञा ताईं माण्हू अगरि तव्हांजे जीवन में माण्हू विघ्न विझंदा हूंदा, लेकिन अगरि तव्हां उन्हनि विघ्ननि खे पार करे अॻियां हलंदा वेंदा पंहिंजे पुरुषार्थ करे पंहिंजी आत्मा खे स्वच्छ ठाहींदा वेंदा, त वो आत्मा जी स्वच्छता आहे न वो माण्हुनि खे आकर्षित कंदी आहे। दिन प्रतिदिन जेतिरा श्रेष्ठ ठहींदा वेंदा ओतिरो विश्व जी हर आत्मा जी निगाह में प्रसिद्ध थींदा वेंदा। सभिनि जी नज़र तव्हां ते वेंदी। हाणे थोरो समय में अगरि तव्हांजे मोहल्ले में ॿियो कोई बि ज्ञान में नथो हले, तव्हां ई था हलो, सोचो तव्हां पंहिंजे मोहल्ले में चमकंदो सितारो नज़र ईंदो। हाणे सभिनि जे अंदर ही इंतजार आहे कि कॾहिं स्थापना जी निमित्त ठहियल हुई माण्हू सुख शांतिमय नई दुनिया जी स्थापना जो कार्य संपन्न कंदा। माण्हू जो भगवान खे ढूंढनि था न, इंतजार था करनि, त अचण वारे समय में तव्हां द्वारा माण्हुनि खे अनुभव थींदो कि भगवान आयो आहे हिन सृष्टि ते, ऐं उहा तव्हां द्वारा नई सुख शांति में नई दुनिया जी स्थापना जो कार्य करनि था। जो ये दुखदाई दुनिया जी स्थापना जे आधार ते परिवर्तित थी वेंदा। बाबा चवंदा सभिनि जे अंदर ये इंतजार आहे कि कॾहिं स्थापना जे निमित्त ठहियल ये माण्हू सुख शांति में नई दुनिया जो स्थापना जो कार्य संपन्न कंदा। जो ये दुखदाई दुनिया जी स्थापना जे आधार ते परिवर्तित थी वेंदा, मतलब ये दुनिया परिवर्तन थी वेंदी। इन जी नज़र स्थापना करण वारनि में आहे, ऐं स्थापना करण वारनि जी नज़र काथे आहे? पंहिंजे कार्य में मग्न आयो या विनाशकारी जी तरफ नज़र रखदा आयो? अर्थात पंहिंजे पाण खे संपन्न करण में बिजी आयो या सोचो था अञा कॾहिं विनाश थींदो त पोइ असां पुरुषार्थ कंदासीं। कई माण्हू सोचे न हा पढ़ी वठंदासीं पोइ जॾहिं एग्जाम जो लास्ट ॾींहुं हूंदो आहे न उन ॾींहुं पढ़ंदा आहिनि त ॿुधायो उन्हनि जी छा गति थींदी। त हीअं तव्हां पंहिंजी ही पुरुषार्थ में पंहिंजे लॻल आहियो या विनाश त ॾिसो कॾहिं ईंदो। विनाश जे साधननि जे समाचार के ॿुधण जे आधार ते त न हलो था न, वो ढीला थींदा आहिनि त तव्हां बि ढीला थी वेंदा आहिनि। ईअं त न कंदा आहिनि, जबकि असांजी फास्ट गति सां उहो फास्ट वेंदा। असां ढिला थींदासीं त असां बि बाबा हिकु बार चई न
कि जॾहिं जॾहिं असांजो पुरुषार्थ तीव्र थींदो न ऐं परिवर्तन संगठित रूप जे संकल्प सां थींदो, हिक ॿ सां न थींदो। त बाबा चवनि था तव्हां तेज वधो सभु अहिड़ो संकल्प करो त आपे ई विनाश थी वेंदो। शायद स्थापना जे आधार ते विनाश थींदो या विनाश जे आधार ते स्थापना थींदी। स्थापना जे आधार ते विनाश थींदो न। पहिरियों त असां बाबा चईंदा न कि असां रेडी रहूं। अॼु बि बाबा चई न पंहिंजो बैग बैगेज रेडी रखो, मतलब पंहिंजो सभु संकल्प पुराणो अगरि सभु बाबा खे ॾेई करे हाणे नयो खातो, नया संकल्प, नए गुण संस्कारनि खे स्वयं में धारण करे खुद रेडी रहो। त बाबा चवनि था कि स्थापना करण वारा विनाश जी ज्वाला प्रज्वलित करण जे निमित्त ठहो। स्थापना करण वारा विनाश जी ज्वाला खे प्रज्वलित करण जे निमित्त ठहो, न कि विनाश वारा स्थापना करण वारनि जे पुरुषार्थ जी ज्वाला खे प्रज्वलित करण जे निमित्त ठहनि। के निमित्त ठहणो, असांखे तीव्र पुरुषार्थ करणो, असांखे तीव्र पुरुषार्थ करणो, तॾहिं विनाश वारा बि जल्दी जल्दी असांजी सेकेंड में असांजी कर्माती स्थिति अची वेंदी न। सेकेंड में जॾहिं असां अशरीरी थियण जो अभ्यास पक्को थी वेंदो, तॾहिं सेकेंड में विनाश थी वेंदो। जॾहिं बाबा चईंदा न मुंहिंजी आत्माउनि खे दुख थींदो त विनाश बि सेकेंड में थी वेंदो। तॾहिं त बाबा चईं सेकेंड जो अभ्यास करो। हाणे मां व्यक्त देह में आया, हाणे मां निराकारी, या हाणे मां अव्यक्त। स्थापना वारा आधार मुहूर्त आहिनि, अहिड़ा आधार मुहूर्त हिन विनाश जी ॻाल्हियुनि ते हिलदा त न आहिनि, हलचल में त न ईंदा आहे न भई आवाज ईंदी आहे, दिवाली में एॾा फटाका फूटदा या कॾहिं बि दुनिया में अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे या आवाज ईंदियूं आहिनि त हिलदा त न आहियो न, थींदो या न थींदो, अलाए छा थियो, ही कहिड़ी आवाज थी, माण्हू त चईंदा, माण्हू छा चईंदा या माण्हू छा कंदा। कॾहिं कॾहिं थींदो आहे न भई असांखे किथां हाणे विनाश थियण वारो, दुनिया एॾी आराम सां हलंदी, त खुद खे बि संकल्प ईंदो अलाए थींदो न थींदो, ईअं त न थींदो आहे न। ये व्यर्थ संकल्प निश्चय जे आसन खे डगमग करे छॾींदा आहिनि। चलो बाबा चए थो अगरि विनाश न बि थिए, अगरि तव्हांखे अहिड़ो प्रश्न अचे थो कि विनाश थींदो, त भई जीअं बाबा असांखे श्रेष्ठ मत ॾियनि था, जहिड़ो ऊच जीवन ठाहिण जी प्रेरणा ॾियनि था, श्रीमत ॾियनि था, उहो त सुठी आहे न। भले विनाश सम्झो, अगरि तव्हांखे अहिड़ो निश्चय न आहे कि विनाश न थींदो, परंतु बाबा जो असांखे श्रेष्ठ मत ॾेई करे असांजे जीवन खे परिवर्तन करनि था, असांजे जीवन खे एॾो ऊच ठाहिनि था, त इहे त सुठो ई कार्य था करनि। अहिड़ी सारी संस्थायूं आहिनि, उहो जो नथी करे पाइनि, उहो त परमात्मा जो कंदो उहो ई करे सघंदो आहे न। त असांजो जीवन केॾो ऊच थी वियो आहे, त असांखे त सोचणो बि न खपे कि विनाश थींदो न थींदो, त पंहिंजे परिवर्तित जीवन खे ॾिसी करे अनुभव करे ख़ुशि थियूं न। अॼु माण्हू जी हालत ॾिसो छा आहे कि उन्हनि खे एतिरी बि सम्झ न आहे कि मुंहिंजे शरीर खे जो सूट चीज नथी करे वो मां न खाया, उन्हनि खे एतिरी बि शक्ति न आहे, सम्झे ई न ये चीज खाइण सां मुंहिंजे नुक़सान थिए थो, हुनखे ॿुधाइण खां पोइ बि उहो सम्झे नथो, हुनखे एतिरी शक्ति न आहे कि मां हुन चीज खे छॾे सघां। ऐं माण्हू खे पतो आहे कि ये खाइण सां मुंहिंजे शरीर खे थिए थो, त बि माण्हू में शक्ति न आहे हुनखे छॾण जी, त बि माण्हू खाए थो, बीमार थिए थो, वरी पैसा डॉक्टर खे ॾिए थो। मनुष्यनि जी हालत ॾाढी ख़राब आहे हिन समय। त ॾिसो हुननि खां केॾो ऊच बाबा खे
इतनी ऊंची समझानी दे तो, इतनी शक्ति दे तो, इतनी समझ शक्तियों गुण हर प्रकार की समझ रहे तो किधर ऊंच बाबा जो ज्ञान है ना, तब बाबा से बनता कि व्यर्थ अगर ताकि निश्चय कदी कदी लगदो अल विनाश ते नथी तो व्यर्थ संकल्प निश्चय जे आसन के डगमग न करें सभिन निश्चय बुद्धि में हथ उठायो ना, निश्चय कहिड़ी भी गाल में शू शाऊ की संकल्प भी उत्पन्न न थे। तो शुद्धि संशय जो रॉयल रूप संकल्प जो रूप हुंदो है ना, जैसा कि संशय अचे तो वो संकल्प उल्टा सुलटा ही संशय ना, लेकिन संकल्प उल्टो आ तो वो संकल्प केंद्री वंश वो संकल्प केंद्री वंश जो अंश है, मतलब अग्या अगर संकल्प की स्टॉप न करना थे ना तो वो वडो वंश भी पैदा कर सकता है। ये संशय जो आयो या वंश जो आयो, जबकि चारों ही गालन में संपूर्ण निश्चय बुद्धि आयो तब वो ये संकल्प उत्पन्न थी कह सकते, जबकि आए ही कल्याणकारी युग, कल्याणकारी बाप जी श्रीमती हलण वाली आत्माएं सिवाय कल्याण जे चढ़ती कला जे भी कोई भी संकल्प न करे सकती है। कल्याणकारी बाप जी श्रीमती हलण वाली आत्माएं सिवाय कल्याण जे चढ़ती कला जे भी कोई संकल्प करे ही न सकती है। उन्होंने जो हर संकल्प हर कार्य से प्रति समय वर्तमान जो भविष्य जे प्रति समृद्ध संकल्प हुंदो व्यर्थ न हुंदो, एरी आत्माएं व्यर्थ संकल्प न करी सकती, सदा समृद्ध कल्याणकारी। घबराईंदा तो ना आयो न, सामनो करणो पईंदो, पेपर जो सामनो अर्थात अग्या वधण अर्थात संपूर्णता जे प्रति अति समीप अचन। अगर असां जीवन में कोई भी पेपर अचे तो समझो तो संपूर्णता जे समीपता अचूं, अगर हिन खे पार करे छॾंदासीं तो संपूर्ण थी वेंदासीं। हाणे ये पेपर अचण वारा आहिनि, स्वयं स्पष्ट बुद्धि वारा हूंदव त ॿियनि खे बि स्पष्ट करे सघंदव। इन जो मतलब ये त न समझदा आहियो कि थियणो न आहे, ड्रामा में जो थींदो, ड्रामा में जो हूंदो वो थिए तो थी वेंदो, मतलब पैसे अलबेला थी वेंदा न ॿार, तो ये त न समझदा। समय प्रति समय उनमें मक्खन में बाल ही निकरदो आहे न। बाबा चवनि था स्वयं स्पष्ट बुद्धि वारा आयो त ॿियनि खे बि स्पष्ट करे सघंदव न। इन जो मतलब इहो त न समझदा आहियो कि थियणो न आहे, भई ईअं त न समझाए कि हा वे अगर विनाश न बि थियो त असां ॿियनि खे समझाए सघंदासीं। कोई मुश्किल आयशा बाबा चवनि था ईअं बाप दादा नैनन से वियारे करे दिल तख्त से वियारे पार वठी हलंदा न असांखे। कोई अंत ताईं साथ निभाइण जो या कहिड़ी बि परिस्थिति सां पार वठी वञण जो वाइदो वो कार्य निभाईंदो। बाबा त असांखे एॾो पक्को प्रॉमिस था करनि, बाबा असांखे प्रॉमिस था करनि कि मां तव्हांखे पंहिंजे नैनन में ते वियारे करे वठी हलंदमि, दिल तख्त ते वियारे करे पार वठी हलंदमि। त जॾहिं बाबा एॾो प्रॉमिस था करनि, एॾो बाबा असांखे पक्को था करनि, पोइ बि अगरि असांखे अहिड़ा संकल्प ईंदा त छा थींदासीं? कोई ईअं अंत ताईं साथ निभाईंदो आहे? त बाबा चवंदा आहिनि कि सर्वशक्तिवान साथी हूंदे बि संकल्प उत्पन्न थींदो त हुनखे छा चईंदासीं? अहिड़ा व्यर्थ संकल्प समाप्त करे जे स्थापना जे कार्य जे निमित्त आयो,
बाप दादा जी मददगार आयो उन कार्य में मग्न रहो। बाबा चवंदा कि हमेशा फालतू ॻाल्हियुनि में हाणे ध्यान न ॾियो। तव्हां पंहिंजे बाप दादा जेको बि असांखे रोज़ रोज़ चईंदो आहे मुरली में कि हीअं करो हीअं करो हीअं करो, मन वचन कर्म जो करे सघंदा आहियो उहो कंदा हलो, उनमें मग्न रहो। पंहिंजी लग्न जी अग्नि खे तीव्र करो। बाबा चवंदा पंहिंजी लग्न जी अग्नि खे हाणे तीव्र करो। जे लग्न जी अग्नि में ही विनाश जी अग्नि तीव्र गति जो स्वरूप धारण कंदी। पंहिंजे रचे हुए अविनाशी ज्ञान यज्ञ जिन जे निमित्त ब्रह्मण ठहिया आहियो, ये यज्ञ में पहिरों स्वयं जी सर्व कमजोरियूं कमियुनि जी आहुति विझो। बाबा जी हिन यज्ञ में पहिरीं कहिड़ी आहुति विझणो? कल्ह दशहरो मनाईंदो त हीअं असली दशहरो कॾहिं मंदो जॾहिं असां पंहिंजी सर्व कमी कमजोरियुनि जी आहुति विझो। इहो जेको अंदर रावण जो थोरो सो बि अंश अगरि रहियल आहे, रावण जी प्रॉपर्टी स्वभाव संस्कार कमियूं विकार बुरायूं संकल्प स्वप्न जे रूप में भी अगर रहियल आहिनि त उन्हनि सभिनि जी खे अॼु बाबा जी याद में रही करे जलाए छॾिजो। नामो निशान खत्म थी वञे, हिकदमि अपवित्रता जी अविद्या थी वञे, रावण जी प्रॉपर्टी जी अविद्या थी वञे, अपवित्रता और विस्मृति जेकी बाबा जी स्मृति ॾियारे ई थी त कॾहिं बि असांखे विस्मृति थिए ई न, कॾहिं बि असांखे अपवित्रता जो संकल्प त स्वप्न में बि न अचे। त अपवित्रता ऐं विस्मृति जे संस्कारनि खे हिकदमि खत्म करे छॾियो। सर्व कमी कमजोरियूं विकार बुराइनि जो बीज ही स्वयं मां पूरी सृष्टि मां खत्म करे छॾियो। तॾहिं सचो सचो दशहरो मनाए सघंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे बाबा जी हिन रचे हुए यज्ञ में पहिरों कहिड़ी आहुति ॾींदव? सर्व कमजोरियूं व कमियुनि जी आहुति ॾियणी आहे। तॾहिं सॼी पुराणी दुनिया खे आहुति पाइण खां पोइ समाप्ति थींदी। बाबा चए थो त हाणे दृढ़ संकल्प जी तीली लॻायो। कहिड़ी तीली लॻायो? कीअं असां पंहिंजी सभु कमी कमजोरियुनि सां मुक्त थी सघंदासीं जॾहिं असां दृढ़ संकल्प कंदासीं न। ये दृढ़ संकल्प ही सफलता जी चाबी आहे। जीअं त न मां अॼु ये करे ई कंदमि ई सही ज़रूर, मन में जॾहिं दृढ़ता ईंदी आहे न तॾहिं सभु कमी कमजोरियुनि सां मुक्ति प्राप्त करे सघंदा आहियूं। तॾहिं इहो संपन्न थींदो कार्य। अच्छा, अहिड़ा लग्न में मग्न रहण वारी, सदा निश्चय जी आसन ते स्थित रही कार्य करण वारी, लग्न में मग्न निश्चय जी आसन ते स्थित थी करे कार्य करण वारा, हर परिस्थिति में अचल अडोल रहण वारा, बाप दादा जी सदैव समीप सहयोगी अहिड़ी स्नेही आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। तव्हांखे बि असांजी बि बाप दादा खे याद प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। बाबा खे याद करो।